दोस्तों हक़ मौजूद दोस्तों लॉकडाउन में रहंदे वांदकाई वक़्त खे फिल्मनि वीडियो क्लिप्स सोशल मीडिया ते अपडेट्स करे एतिरो त मसरूफ़ थी वियो आहियां त ख़बर ई नथी पवे त ॾींहुं कीअं गुज़री वियो। कॾहिं कॾहिं सुबुह जो उथंदे ई कम सां लॻी वेंदो आहियां ऐं जॾहिं सिज लथे वक़्तु आज़ान जो आवाज़ु कननि में गूंजंदो आहे त ख़बर पवंदी आहे त सिजु लही बि वियो, पर पोइ बि कमु पूरो न थियो। अॼु मां अवां दोस्तनि सां हिकु आर्ट मूवी मंडीअ ते तबसरो वंडियां थो। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तो हलंदे हलंदे वरी बि वेनिती त जेकॾहिं अवां मुंहिंजो हीउ चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त अॼु करे वठो। उन सां गॾु घिंडणीअ ते बि ज़रूरु क्लिक कजो। लख कुर्ब अवां जा। दोस्तो 1990 ईस्वी में मुंहिंजी पोस्टिंग बतौर लेक्चरशिप जे कराची में थी हुई ऐं 1991 खां 1992 ताईं 1 साल ताईं डिप्यूटेशन ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज मेमण ॻोठ कॉलेज में रखियो वियो हो, जिते प्रोफेसर अब्दुल रहीम रावलानी, प्रोफेसर मोहम्मद आरब मीर अकबर, प्रोफेसर अब्दुल रज़ाक भट्टी, प्रोफेसर कासिम कुंभार, प्रोफेसर परसराम ऐं ॿियनि सां वाक़फ़ियत थी हुई। उते ई लाड़काणे रहवासी प्रोफेसर आफ्ताब बिरोही सां पिणु मखा मेली थी हुई ऐं पोइ मां आफ्ताब बिरोही, कासिम कुंभार, अब्दुल रज़ाक भट्टी, आरब मीरबर ग्रीन टाउन जे हिकु फ्लैट में गॾिजी रहंदा हुआसीं। उनखां अॻु मां मामा सूबल बलोच सरकारी रिहाइशगाह जी और कॉलोनी सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी कराची जे फ्लैट नंबर J14 में बि ॻच असो रही चुको हुउसि। फ्लैट ते VCP पिणु हूंदी हुई जंहिं ते गॾिजी फिल्मूं ॾिसंदा हुआसीं ऐं पोइ जॾहिं ग्रीन टाउन में रहंदा हुआसीं त आफ्ताब बिरोही सां सीड़जी सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी में आर्ट फिल्मूं ॾिसणु वेंदा हुआसीं। सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी में वीडियो केस्टूं किराए ते ॾींदड़ काठावाड़ी मेमण भाई दुकानदार चवंदो हो त बसि अव्हां ई फिल्मूं ॾिसो था, बाक़ी हूअं त पए उन्हनि ते वारी चढ़ी वेंदी आहे। इहो ई ज़मानो हो त ॿियनि केतिरनि आर्ट मूवी सां गॾु श्याम बंगाली जी हिदायतकारी में जुड़ियल फिल्म मंडी पिणु ॾिसण जो मौक़ो मिलियो हुयो। हूअं घणो अॻु 1974 में जॾहिं मां कंप्रीहेंसिव हाई स्कूल खैरपुर जो 10हें दर्जे जो शागिर्दु हुउसि त हाफ टाइम वक़्तु स्कूल मां घुसाए तंहिं वक़्तु डिविजनल लाइब्रेरी, जंहिंजो हाणे नालो सचल लाइब्रेरी आहे, में अची उर्दू में छपजंदड़ जासूसी, सस्पेंस ऐं सबरंग डाइजेस्ट पढ़ंदो हुउसि। जासूसी ऐं सस्पेंस त रवाजी डाइजेस्ट आहे, पर सबरंग में उर्दू अदब मां चूंड कहाणियूं ऐं नाविल बि शाया थींदा हुआ। घणो करे मूं सबरंग डाइजेस्ट में ग़ुलाम अब्बास जी कहाणी आनंदी पढ़ी हुई, जंहिं ते अॻिते हली करे इहा फिल्म मंडी जोड़ी वई हुई। फिल्म मूंखे उन वक़्तु बि वणी वई हुई, पर वराए उनखे अॼु ॾिठुमि त मुंहिंजा ताक़ लॻी विया ऐं फिल्म जूं कई नयूं ॻाल्हियूं सम्झ में आयूं जेके पहिरें दफ़े ॾिसण सां महसूसु न कयूं हुयुमि, या वरी इहो बि थी सघे थो त वक़्तु गुज़रण सां विसरी वयूं हुजनि। हूअं बि उमिरि जो वधणु, वधीक मुतालियो, गहरे मुशाहिदे करण जी सलाहियत खे जनमु ॾींदो आहे। इहो मसइलो रुॻो मूंसां न आहे, अवां बि तजुर्बो करे ॾिसो। माज़ी बैद में ॾिठल कंहिं मयारी फिल्म खे वराए ॾिसो ऐं इहा फिल्म अव्हांखे बिल्कुलु नई ऐं निराली लॻंदी। पर जंहिं फिल्म में हिंदुस्तानी फिल्म इंडस्ट्री या लीजेंड अदाकार जहिड़ो कर नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, सईद जाफ़री, कलभूषण खरबंडा जहिड़ा अदाकार हुजनि ऐं संदन मुक़ाबले में आर्ट मूवीज़ जूं शहज़ादियूं सुमिता पाटिल ऐं शुबाना आज़मी जहिड़ियूं हुजनि त अव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त इहा केतिरी न शानदार हूंदी। हीअ बिल्कुलु हिकु गैर रिवायती फिल्म आहे जंहिंमें समाज जे इंतिहाई हिसास मौज़ू खे तमामु घणे फ़नकाराना नमूने फोकस कयो वियो आहे। हीअ फिल्म शहर जे विच में ॻाइणनि ऐं जिस्म जो कारोबार कंदड़ कुझु औरतुनि जी चौधारी फिरे थो। ॻाइणियूं जिन जा केई आशिक आहिनि, केई भड़वा आहिनि ऐं वॾी ॻाल्हि त केई मोज़िज़ माण्हू संदन ग्राहक आहिनि जेके ज़ाहिरी इज़त बरक़रार रखण लाइ खेनि शहर निकाली वारी करारदाद ते सयूं करे अची वटि उज़ुर पेश कंदा आहिनि। खेनि शहर निकाली बैदि हिकु वीरान में रहाए वेंदो आहे, जिते संदन आशिक पहुची वेंदा आहिनि। माण्हुनि जी रेल पेल लॻी पवंदी आहे। फिटल दरगाह खड़क शाह जे दरबार में वरी साह फूकिजी वेंदो आहे, जिते मेला लॻणु शुरू थींदा आहिनि, कवालियूं ॻाई वेंदियूं आहिनि ऐं ॾिसंदे ॾिसंदे इहो वीरानो हिकु नओं शहर थी पवंदो आहे। ऐं पोइ हिकु दफ़ो वरी साॻी म्यूनिसिपलिटी जा मेंबर हिननि बेपहुच ऐं बेवस इंसाननि खे संदनि वरसायल नए शहर मां लोधे कढण जी वरी करारदाद पेश कंदा आहिनि। हिन फिल्म में केतिरा ई शॉकिंग सीन आहिनि, ख़ासि करे जॾहिं मिस्टर अग्रवाल सईद जाफ़री जो पुटु सुशेल पंहिंजे मंगेतर खे नज़रअंदाज़ करे रुकमणी बाई, शुबाना आज़मी जे पालियल छोकिरी ज़ीनत, सुमिता पाटिल ते आशिक़ थी पवंदो आहे।
ज़ीनत जेका हक़ीक़त में अग्रवाल साहब जी नाजाइज़ पैदा कयल छोकिरी हूंदी आहे, जंहिंखे रुक्मणी बाई राज़दारी सां पाले वॾो कंदी आहे। मतिलबु त रिश्ते में इहे ॿई भाउ भेण हूंदा आहिनि। फिल्म में हर अदाकार ख़ूब निभायो आहे। नसीर शाह रंडियुनि जे टांडे टोपी करण वारो, ओमपुरी फोटोग्राफर, अमरेश पुरी मज़ार जो अधु चरियो मुजाविर, शबना आज़मी समूरनि रंडियुनि जी वॾड़ी रुक्मणी बाई ऐं सुमीता पाटिल नोखेज़ कलाकारा। फिल्म हलंदे अव्हां हिकु मिंट लाइ बि स्क्रीन तां पंहिंजूं अखियूं हटाए न सघंदा। हीअ फिल्म ॻाइणनि ऐं जिस्म फ़रोशी कंदड़नि ते जुड़ियल आहे। फिल्म जो कमाल हीअ आहे त फिल्म ॾिसी अव्हांखे जिस्म फ़रोशीअ ऐं ॻाइण वाॼाइण वारो कमु करे पेट पालींदड़ उन औरतुनि सां नफ़रत बदिरां हमदर्दी पैदा थींदी, छो त फिल्म में खेनि हिकु इंसानु ॾेखारियो वियो आहे। कुझु अहिड़ा इंसान जिन खे ज़माने इहो धंधो करण ते त मजबूर करे छॾियो हो, पर संदनि अंदर में बि प्यार, मोहबत, नफ़रत, ख़ुशी ऐं ग़म जा अहसास साॻिया आम इंसाननि वारा आहिनि। हिकु ॿी फिल्म शक्तीअ में अहिड़ो ई गीत सुमीता पाटिल, अमिताभ बच्चन ते फिल्मायल आहे, जंहिंमें तवाइफ़ जी ज़िंदगी जो जहिड़ो कर पूरो विचोड़ ॾिनल आहे। हमने सनम को ख़त लिखा, ख़त में लिखा। यूट्यूब ते मौजूदु आहे। अव्हां पंहिंजे वक़्तु कढी हिनखे ॾिसंदा ऐं पंहिंजी राय खां आगाह कंदा।